दोस्तों अस्सलाम वालेकुम। अप मौजूद जी उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा। साथी हिकिड़ी ॻाल्हि यादि आई मुंहिंजो तव्हां सां वंडे थो वठां। ॻाल्हि कहिड़ी आहे त असांजे शहर वगण ज़िले कंबर शदादकोट हिकिड़ो शहर आहे, उते सूफ़ी फ़क़ीर रहियो जान साईं जो तालब जानण चवंदा आहियो सूरत अली शेख। उन हिकिड़ो बैत पढ़ियो, उन हिकिड़ो बैत आहे जेको तव्हांखे ॿुधाईंदो, मक़सदु बि सम्झाईंदो तव्हांखे। उहो कीअं त उहो थो चए त कंध भॼई त कल्ह पवई तॾहिं थिए कंधार, ॿोड़ो थिए त ॿुधे गोहर जी गुफ़्तार, गुण घणा गूंगे में हीरा लख हज़ार, सूरत अली इन्हीअ पार ओॾो थींदे अलाह खे। चए थो कंध भॼई त कल्ह पवई, हेठि कर मथे न, कंध भॼई त कल्ह पवई तॾहिं थिए कंधार, पोइ तूं कंधार थींदे। जेके अॼु जंहिंजे मथां मुक़बरा आॾियल आहिनि, कंध भॼई त कल्ह पवई तॾहिं थिए कंधार, ॿोड़ो थिए त ॿुधे गोहर जी गुफ़्तार। दुनिया जूं ॻाल्हियूं, दुनिया जा जेके ख़्याल ऐं ॻाल्हियूं ऐं कूड़ ऐं हवाल, इन्हनि खे चए थो छॾ, ॿोड़ो थी उन हिक जो आवाज़ ॿुध। ॿोड़ो थिए त ॿुधे गोहर जी गुफ़्तार, गुण घणा गूंगे में हीरा लख हज़ार, बेगुनाह जे मथे हिन खे छॾ, गुण घणा गूंगे में हीरा लख हज़ार, सूरत अली इन पार ओॾो थींदी अलाह खे। इहो रस्तो आहे, इहो दगु आहे जेको चए थो ख़ुदा खे मिलण जो। तव्हांखे मां ॿुधायां थो हिकिड़ी इन ते ॻाल्हि आहे। कहिड़ी? हिकिड़ो जिनो, उहो शादी करण जो मूड थियो त जेका ख़ूबसूरत जिनड़ी ॾिठी उनखे चई मूंसां शादी कर। उन जिन जी माई शर्त रखियो त मूंखे हिन इलाइक़े जी बादशाही वठी ॾींदे तोसां शादी कयां। हुन चई इहो कहिड़ो वॾो मसइलो आहे, इहा तोखे मां मिंट में वठी ॾींदुसि, पर शादी कर। हुन शादी कया त इलाही टाइम खां पोइ हुन ठेकड़े ॾाढो न एतिजाज कयोसि त हर हाल में हाणे मूंखे इहा बादशाही तो वठी ॾियणी आहे, न त तोसां गॾु न रहंदुसि। हुन जो बसि वञा थो। सुभाणे त छा करे मुक़ाम मां हिकिड़े माण्हू जी खोपड़ी खयईं, जेको खोपड़ी ख़ाली उहा खणी, जेको बादशाह उन वटि वियो, उनखे ॿुधाईं त मां जिन आहियां हिन इलाइक़े जे जंग जो बादशाह आहियां, मां तो वटि सुवाल खणी आयो आहियां, अगरि हे सुवाल जो जवाबु सही ॾिनई त ठीकु आहे, पोइ इहा बादशाही जो वाक़ई तूं लाइक़ु आहीं, जेकॾहिं न ॾिनी त बादशाही बि खसींदुसि ऐं तोखे ई मारींदुसि। चई सुवालु कहिड़ो आहे? चई हीअ जेका खोपड़ी खणी आयो आहियां, हीअ रखियूं थो वञां, 3 ॾींहंनि में जवाबु ॾिजां त हे माण्हू जॾहिं जीअरो हो त हिन जी केतिरी रक़म आई। हे हलियो वियो, 2 ॾींहं गुज़री विया, 3 ॾियारे ते हुन बादशाह ॾिठो त हाणे मोल माण्हू जी खोपड़ी कीअं ख़बर पए त जीअरो त केतिरे जो हिन जो मुल्ह केतिरो हो। छा करे उनखे छॾे 3 राति खां अवल राति जो अचे हिकिड़े जंग में वण ते चढ़ी बीठो, त भला बादशाही भली वञे, मां त जीअरो हुजां न। साॻे वण हेठो जिनो जिनड़ी अचे निकिता, साॻी जिनड़ी पुछियोसि त तुंहिंजो मूंखे चयो बादशाही चई 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, सुभाणे वारो ॾींहुं हिकिड़ो आहे। कयो छा थी? किसो ॿुधाईं साॻियो त हीअं खोपड़ी माण्हू जी खणी बादशाह खे ॾिनी अथमि, चयो त मां जीअरो माण्हू त केतिरी रक़म आहे। हुन चयुसि भला जेकॾहिं तोखां सुवाल करे त तो ख़बर आहे? चई हा आहे। चई ॿुधाए। चई इन खोपड़ीअ खे जेकॾहिं कन में हिन पासे फूकर ॾिनई, होॾो हवा निकिरी अस, इहो माण्हू टके जो, जेको जेका ॻाल्हि ॿुधंदो हिन कन में हुन मां कढी छॾींदो। पर जेकॾहिं हिन कन में उन खोपड़ी खे फूकर ॾिनई, वात मां निकितसि, इहो माण्हू रुपए जो, इन जो मुल्हो रुपयो, जेका ॻाल्हि भली ॿुधंदो ॿिए खे ॿुधाए छॾींदो। पर जेकॾहिं इन खे हिन कन मां फूकर ॾिनई, हेठो निकितसि गले मां, त इहो माण्हू लख जो, जेको ॿुधंदो ॿिए खे न ॿुधाईंदो। तॾहिं सूरत अली चयो त कंध भॼई त कल्ह पोई तॾहिं थिए कंधार, ॿोड़ो थिए त ॿुधे गोहर जी गुफ़्तार, गुण घणा गूंगे में हीरा लख हज़ार, गूंगे में हीरा लख हज़ार, सूरत अली इन पार ओॾो थींदे अलाह खे। हक़ मौजूद जीअं संदो असांजो वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल लड़ोतरा खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿाए, अॻिली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ॾे पहुचाए सघूं।